बहरहाल अरशद महमूद साहब खां पाण ट्रांसमिशन की शुरुआत कयूं हाँ बाज़ाब्ता बिल्कुल। तौर पे। अरशद साहब तमाम घणी अच्छा मेहरबानी असद असद चई भी आहे न हाणे असांजी जी धरती जो हिस्सो असद राजपर ऐं तमामु सुठो असांजो डायरेक्टर आहे, काफ़ी अरसे खां कमु करे रहियो आहे, पर हाणे धरती टीवी सां जुड़ियल आहे। सो असद तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। सो तव्हां अरशद साहब खां शुरुआत था कयूं ईदुनि जे हवाले सां खोड़ प्रोग्रामनि में विया हूंदव, वरी बि असांजो उहो ई सुवाल त तव्हांजी नंढपण जी ईद ऐं अॼु जी ईद हिकिड़ो ज़ाहिर आहे माण्हू वॾो त थी वञे ॾाढो फ़र्क़ु आहे। कोई हिकिड़ी यादगार ईद जे करे का हुजे त असां शेयर कयो। सर गोपाल साहब ईद जेकी हूंदी उहा नंढे हूंदे ई हूंदी। हाणे जेकी ईद आहे उहा ईद न आहे। नंढे हूंदे ई ईदी मिलंदी ऐं इंतज़ारु हूंदो त घर में महिमान जेका अचनि था वॾा चाचा आई वॾा ॿाहिरि ऐं उहे अची ईदी ॾींदा ऐं ईदी घणी मिलंदी असांखे ₹1। ऐं नंढपण जो रोड़ी में उते ईद कंदा? जी जी, रोड़ी में ईद कंदासीं। नंढो हूंदुमि ज़ाहिर आहे ऐं बाबा बि ॾींदो, वॾो भाउ बि ॾींदो, भेणूं बि ॾींदियूं, पर असां पोइ मुक़ाबिलो कंदासीं कंहिं वटि वधीक पैसा गॾु थिया आहिनि। ऐं पोइ गलक हूंदी, गुलक में बि पैसा जमा कंदासीं। सॼो साल हुन में जेका थोरा पैसा मिलंदा, 4 आना मिलंदा स्कूल वञण महिल, ऐं हुन में 2 आना मां ख़र्चु कंदुमि, 2 आना मां सेव कंदुमि। हा, पोइ साल खां पोइ जॾहिं ईद जे मौक़े ते असां खोलंदासीं माशाल्लाह गॾु पैसा निकिरंदा हुन मां। त उन ईद जी वधीक ख़ुशी हूंदी, सॼी राति इंतज़ारु कंदासीं। असांजूं वॾियूं भेणूं जेके आहिनि उहे कपिड़ा इस्त्री करे लटकाए छॾंदियूं। मां बाबा सां वञी गोश्त वोश्त दुकान तां वञी गोश्त जे लाइ वेंदुमि। ऐं हर थोरी देरि खां पोइ असांजे घर जे भरिसां उते लोको शेड में उते ईद बाज़ारि लॻंदो ऐं मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं, हुन में खाधे जा बि हूंदा, रांदिका बि हूंदा। त हर कलाक खां पोइ मां वेंदुमि ॾिसण जे लाइ, बाज़ारि लॻो आहे। पोइ सुबुह जो उथी पोइ नमाज़ वमाज़ पढ़ी पोइ अम्मा जीअं असांजे लाइ सुबुह जो यखनी पुलाव ऐं पंहिंजो सयूं मिठियूं, इहे खीर वारियूं। हीअ मतिलबु हुन ॾींहं खां वठी अॼु अम्मा त न आहे, अलाह साईं अम्मा खे बाबा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। हाणे मुंहिंजी वाइफ जेकी आहे उहो माशाल्लाह राति जो यखनी ठाहे रखी छॾंदी आहे, सुबुह जो गरम गरम यखनी पुलाव नमाज़ पढ़े ईंदा आहियूं त हुन महिल पोइ सयूं ऐं यखनी पुलाव, पोइ पाड़े वारा अची वेंदा आहिनि, निसार भाई जैसे दोस्त आ जाते हैं मोहल्ले में जो और है, पोइ सभिनि सां ईद मिलंदा आहियूं। नंढड़ा ॿार अची वेंदा आहिनि, चौकीदार ऐं सभु अची वेंदा आहिनि, उन्हनि सां ई ईद गुज़रंदी।